अजीज़ान मन एकड़ो हो फकीर सादड़ो मानू हुयो उन जी तबियत हुई खैर खैरात कसरत सा खास करे मेहमान नवाज हुयो रस्ते मां यार चुमानी जो टाइम मानी खाई वञ सिज बपा छाहे गरीब थी वयो पो हुन कर्ज खैण भी शुरू कयो पर पांजो नंगरड़ो बंद न कई खुदा जो निजाम करीब मौत जायो मानुन जो मकरूज हुयो मानुन के खबर पई त फकीर त वञे तो पियो असा वारो कर्ज मानू अचे गड थिया अलण वलण परण ढीरण यार कर्जा वठी चो अचे गड थिया वेठा फकीर असांजो इए ची चुप कन फकीर पांजे दिल में ख्याल कई त मेहमान आया हन हाने उथण जेड़ो भी कोन हा हिनन के खाराया छा इहो न के ज़हन में कोन त कर्जी थी आया हन एतरे में बाहर कह गली में होको दिनो कह शे जो को सीरो पुड़ी का एड़ी का शे विकरो करण वारो हुयो तो उनके सद कई यार इनके देदे सद कह हु जो आयो छोकड़ो हो को नंढड़ो उनके यार इहो जेको कुछ थे न मुझे मेहमान के त वारो कर विराए दे ओहो यतीम बारड़ो ओहो विकरो करण वारो यतीम खुश थियो वो सजो दे मां जमाली कॉलोनी न जो नालो सादिकाबाद सजो ॾींहुं घुमा मलाहन फ़कीरनि जे कुंड कुड़छ में घुमा जॾहिं हींअर माशाल्लाह मिंट थी विया सभिनी खे ॾेई बस कई चईं पैसा चईं बाहा वेह वेठो ॿारड़ो घड़ी खन वेह चईं साईं पैसा चईं बाबा वेह हे भी वेठा आहिनि तूं भी वेह हिननि खे ॾींदुसि तोखे भी ॾींदुसि बारड़ो हो नेठ टियों दफो उनके वरी अमड़ जी चमाटू भी सुजन पई नंढड़ो बारड़ो हो चई से मुखे पैसा दे अम्मा मारींदी चई बाबा तोखे चयम न त वेह बेन खे दिया तो तोखे भी दिया तो त नंढड़े बार रोण शुरू कयो छा शुरू कयो अमड़ जे ड्रप खां मुसलमानो हे फकीराणियूं कचहरियूं गौर सां ॿुधो ऐं जिंदगीअ में अपनायो उन नंढड़े बारड़े जो रोवण शुरू कयो त मिंट भी कोन गुजरिया ऐं हिकड़ो अमरा हेॾो आयो ताके दस्युम न त यार जे रहमत के जोश ॾियारण ॾाढो आसान आहे हिन नंढड़े रोवण शुरू कयो होॾा रहमत के जोश अची वियो छो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा दुआ घुरी अल्लाहुम्मा आइनैन तबकिया ओ मुंहिंजा करीम रब मां मुस्तफ़ा के रोण वारियूं अखियूं अता फरमा छो तो मुझे महबूब मुस्तफ़ा के खबर तो मुझे खुदा जे रहमत के मुतवज्जह करण जो केड़ो तरीको हालांकि पाण त रहमत लिल आलमीन पांजे उम्मत के गुलामन के सबक दिनो तो अल्लाह जे रहमत के जल्द पांजे तरफ मुतवज्जह करण जो आसान तरीको है इन हद ताईं मुझे महबूबन फरमाए जे कदे रोण न अचे त रोण जेड़ो मुंह ही करे वे रोण न अचे त रोण जेड़ो मुंह ही करे वे यार के मुंह वणंदो आ जेको यार जी तरफ मुतवज्जह उन नंढड़े बार दोस्त रोण शुरू कयो हुन त अमड़ जे ड्रप खां रोनो त अमड़ के केड़ो जवाब दींदुसि जिए हिन रोण शुरू कयो इए देर कान थी खुदा जे रहमत के जोश अची वियो को हमराह आयो परे थियो हुन जे हथ में पैसन जूं दीनारन दिरहमन जूं मुंहिंजा दोस्त गोथरियूं भरियल हन अचे हुन फकीर जे भरियो चे बाबा ही तुंहिंजी अमानत असांजी यारो यारी बगैर कहे तारुफ करण जे आयो भी बगैर तारुफ जे वियो भी फकीर हो हू गाल के समझी वियो हुन चयो बचा तुंहिंजा पैसा घणा हन चईसे हेतरा चे अचे उन खां वधीक वठ अदा तुंहिंजा घणा हन सभिनी खे ॾेई पोइ बि पैसा बची पिया बारड़ो त वेचारो पंहिंजे ड्रप खां तकड़ में हलियो वियो पर हू जेके समझदार हुया उहे वेही रहिया हे राज कहिड़ो आहे वेही करे जो फकीर ॻाल्हि ॿुध जी हा जॾहिं तोखे ॾियण आई हुया त पोइ हेतिरी देर छो कराई जॾहिं तोखे ॾियण आई हुया रखियल हुया त पोइ हेतिरी देर छो कराई चई देर तव्हां पंहिंजी पाण कई मूं किथे कई चई असांखे त कलाक थिया आहिनि असा के त वेठे कलाक थिया आहिनि देर त तो कई चई मूं देर कान कई तव्हां पाण देर कराई चई छो चयूं नंढड़ो ॿार आयो इन करे ॾिनई चयो नंढड़ो ॿार न हो इहो नंढड़ो ॿार न हुयो इनखे पंहिंजे अमड़ जो फिक्र हो मुंहिंजे खुदा खे हिन जो फिक्र हो इन ॿारड़े रुनो मुंहिंजे खुदा जे रहमत के जोश आयो जेकर तव्हां मां अॻु में ई को रोए हा त सभिनी जो कमु वरी थी वञे
रुनो हिकिड़े आ, कम सभिनी जो थी वियो आ, उन फ़कीर जो भी कम थियो, उन जो कर्ज लही वियो। ओ मुंहिंजा दोस्तो, हिननि महफ़िलनि खे मुनाक़िद करण जो बुनियादी मक़सद इहो हूंदो आ। अल्लाह वारा जेके इज्तिमाअत कोठराईंदा आहिनि, जेके सालियाना उर्स मुबारक थींदा आहिनि, उन्हनि सभिनी जो बुनियाद बेस इहो हूंदो आ त अल्लाह जी मख़लूक गॾु थिए। छो त अल्लाह वारा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहिनि, अल्लाह जे मख़लूक सां प्यार था कनि। उन्हनि जो बुनियादी मक़सद इहो हूंदो आ त अल्लाह जी मख़लूक गॾु थिए, पोइ ते रोंदो हिकिड़ो कम सभिनी जो थी वेंदो। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, इहो जेको अखिड़ियुनि में आब हारण, इहो अल्लाह जे रहमत खे पाण ॾे मुतवज्जिह करण। हिननि महफ़िलनि जो बुनियादी मक़सद भी इहो हुअणु घुर्जे, हुजे भी इहो। हकीकत में त इहो आहे, पर अल्लाह ताला असांखे समझता फरमाए त असांजे दिल में इहो ई बुनियादी मक़सद हुजे त जॾहिं महफ़िल करायूं, इहो मक़सद हुजे त माण्हू चवनि वाह 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 जी डेकोरेशन। न मुंहिंजा दोस्त, इहो मक़सद हुजे त अल्लाह जे मख़लूक खे गॾु करे कंहिं फ़कीरड़े खे दावत ॾियूं अचे, मन को नात वारो नात पढ़े, मन उन जे नात जो को बंदि कंहिंजे दिल में वेहे, अखड़ियूं आलियूं थी पवनि, सभिनी जो कमु थी वञे। मन को कुरान करीम जे तिलावत करण वारो कुरान करीम जी तिलावत करे, कंहिंजूं अखड़ियूं आलियूं थी पवनि, हिक जे करे सभिनी जो कमु थी वञे। ओ मुंहिंजा दोस्त, मन को फ़कीर ॿ ॻाल्हियूं दीन जूं ॿुधाए, कंहिंजी अख आली थी पवे, कमु सभिनी जो थी वञे। इहो मक़सद खणी करे तव्हां महफ़िल मुनाक़िद कयो, इंशा अल्लाह ताला। तव्हां चयो मन को ईअं हुजे, तव्हां दिल में ख़्याल कयो मन को ईअं हुजे, उते समय अचे वेंदा जन जूं अखियूं आलियूं थींदियूं, ख़ुदा जी रहमत तव्हांजे तरफ मुतवज्जिह थींदी। रुगी हितों जो कम न, पर ओड़े पाड़े जो भी कम थी। मुझो महबूब मुस्तफ़ा चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, तव्हां असांखे अंदाज़ो ई कोन्हे त ग़ुलामनि सां केतिरो प्यार थो करे। तव्हां असांखे अंदाज़ो ई कोन्हे। हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट में ॻाल्हि ॿुधाए, वरी पंहिंजे बेस ते मोटी अचां। अंदाज़ो लॻायो, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मैदान ताइफ में पहुता। काथे पहुता? मैदान ताइफ में। कहे वापार जे लाइ विया हा? जवाब आहे न। खरीदो फरोख्त लाइ विया हा? जवाब आहे न। प्लाट ज़मीनूं ख़रीद करण विया हा? जवाब आहे न। छाजे लाइ विया हा? पंहिंजे करीम रब जे दीन जो पैगाम खणी, ईअं चओ त जहन्नम में पहुतलनि खे जहन्नम मां कढी जन्नत जे रस्ते ते पहुचाइण जे लाइ विया। अहिड़ो ख़ैर ख़्वाह, अहिड़ो मुहब्बत करण वारो महबूब जॾहिं ताइफ जे सरज़मीन ते पहुतो, उन्हनि इस्तक़बाल छा सां कयो? आवाज़नि सां, सीटुनि सां, भितरनि सां, पत्थरनि सां। अचण वारो छा खणी आयो आहे? मीज़बाननि इस्तक़बाल कहिड़ो कयो आहे? छा मुंहिंजे ख़ुदा खां इहा ॻाल्हि ॻुझी हुई? जवाब ॾियो। अहम नुक़्तो पियो ॿुधायां दोस्तो, हिननि महफ़िलनि मां हिकिड़ो ई नुक़्तो सम्झ में अचे, कमु थी वियो। अल्लाह खां ॻाल्हि ॻुझी हुई कान, उनखे ख़बर न हुई त हीअं थींदो। ख़बर हुई ख़ुदा बेनियाज़ आहे, समीउम बसीर आहे, ॼाणे थो। बेनियाज़ रब खे सभु ख़बर हुई। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उते पहुचण, मैदान ताइफ वारनि जी बेवफ़ाईअ जी इंतहा जूं हदूं किरास करण, मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म अतहर मां खून मुबारक जा कुछ कतरा ज़मीन ताईं पहुचण, जिस्म ताईं पहुचण, कंहिं जगह ते टेक ॾेई वेहण, जिब्राइल जो अचण, ऐं अल्लाह जा हबीब अॼु हथड़ा त खण। अॼु हथड़ा खणण जी देर आहे पिरी। ख़ुदा चवे थो त इन्हनि जबलनि खे थो ऊंधो कयां मां, पिरी तूं हथड़ा त खण। ओ मुस्लमानो, गौर कयो, कंहिंजे हक़ में अल्लाह जे तरफ़ खां इहो फ़ैसिलो आयो हो, उन्हनि बेवफ़ा इंसाननि जे लाइ जेके मुंहिंजे महबूब खे न पिया सुञाणनि, मुंहिंजे महबूब खे तकलीफ़ूं ॾियण वारा। वाह मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा, तुंहिंजो करम। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी निगाह, निगाह मुस्तफ़ा, इल्मे मुस्तफ़ा,
निगाहे मुस्तफ़ा इल्मे मुस्तफ़ा उन्हनि जे मथों फ़क़त न हुई मगर मुझे महबूब मुस्तफ़ा जी निगाह उन्हनि जे ईंदड़ नस्लनि जे मथां हुई। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत सां इल्मे ग़ैब अता फरमायो हो, उन इल्मे ग़ैब सां मुझे आका उन्हनि जे ईंदड़ नस्लनि ते निगाह विधी ऐं पाण फरमायो मुझा करीम रब हे त नथा सुञाणनि, हिननि त सभु कुझु कयो पर मौला जेको मूंखे अता कयो थई इल्म मां तुंहिंजो हबीब उन इल्म सां ॾिसी रहियो आहियां। मुंहिंजा मौला हिननि जो ईंदड़ नस्ल मां मुस्तफ़ा सां प्यार करण वारो हूंदो, उन्हनि जे करे हिननि ते बि रहम कर। नुक्ते ते गौर कयो, भले जो सादे अंदाज में पेश कयो। दुश्मन हन तकलीफ़ूं था ॾियनि, मौला ॾिसां तो सब कुछ कनि था पर हिननि जो जेको ईंदड़ नस्ल मुझो महबूब मुस्तफ़ा कुरान करीम खोलियो वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ओ मुझा महबूब हो सब कुछ तोखे इल्म अता कयोसी जेको मुझा मुस्तफ़ा तू न ॼाणदो हो, जेको तू न ॼाणदो हो यानी तुंहिंजो खुदा ॼाणदो हो उहो सब इल्म तोखे अता कयोसी। अञा वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा, तुंहिंजो खुदा अञा वधीक मेहरबान आहे, उन जी का हद ई कोन्हे का। त मुंहिंजा दोस्त निगाहे मुस्तफ़ा ताइफ वारनि जे नस्लनि मां जेको थियण वारो आहे उहो ईमान ते अचण वारो आहे, उनखे बि निगाहे मुस्तफ़ा ॾिसी रही आहे। त छा हिन मलाहन जे महफ़िल खे निगाहे मुस्तफ़ा कान ॾिसी रही आहे? पंहिंजे ज़हन खां पुछ, ईंदड़ नस्लनि खे निगाहे मुस्तफ़ा ॾिसी रही आहे त छा पंहिंजे ग़ुलामनि खे निगाहे मुस्तफ़ा न ॾिसी रही आहे? अंदाज़ो लगा त जेको ईंदड़ नस्ल में ईमान वारो थियण वारो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उन लाइ बि ख़ैर जी दुआ थो घुरे। तू असां त आहियूं ई ग़ुलाम मुस्तफ़ा, बेशक गुनहगार सही, खतादार सही, बदकार सही, बेकार सही, बेअमल सही, पर जेकॾहिं कोई भी पूछे त केर ही चवंदासीं मुसलमान है। कलमो कहते पढ़े थे मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अथई का उम्मीद चवंदो हा निधण को थो रही मुझो महबूब वेठो। त मुझा प्यारा दोस्त अजीज हिनन महफिल में वेहण जो हिकड़ो मकसद हुजे ऐं उहो मकसद फकत इहो हुजे त दिल मानू हाजिर करे वेहे ऐं जे वक्त में कोई भी जिक्र हले यार जे दर जो अखड़ियों थोड़ियों बंद करे तसव्वुर यार करे त ॾिस। यकीन जान मुसलमान खुदा जी जात थी जाने जीअं न तोखे पंहिंजो महबूब मिठो आहे मुंहिंजे रब खे उन खां अलाए केतिरा हिसा वधीक मिठो आहे। तोखे पंहिंजो महबूब मिठो आहे। दुनिया जे अंदर जेको न वॾे में वॾो आशिक हुजे लबाड़ हणी हणी आखिर चवंदो हो मुंहिंजा महबूब तू हुकुम त कर त मां तोखे आसमान जा तारा लाहे हणे ॾियां। हालांकि वीचारो पाण ई 10 फुट मथे कोन चढ़ी सघंदो पर ड्राड़ो हणंदो आहे न। वाह मुंहिंजा करीम रब, प्यार त मुंहिंजे रब जो ॾिस, प्यार त मुझे खुदा जो ॾिस। मुझे करीम रब के खबर हुई त दुनिया जो आशिक लबाड़ हणी करे पंहिंजे महबूब के चवंदो जेकॾहिं हुकुम करी त मां तोला तारा लाहे अचां। खुदा फरमायो ग़रीब करे त कोन सघंदो बे पहुचा पर मां खुदा उनखे ॾसां थो त प्यार कीअं कबो आहे। चंड खे हुकुम थियो त मुंहिंजो मुस्तफ़ा आंगुर खणे पाण खे टोड़े मुंहिंजे यार जे कदमनि में पहुची त दुनिया खे खबर पवे त प्यार हीअं कबो आहे। त जेकॾहिं मुंहिंजा सोना तोखे पंहिंजो महबूब प्यारो आहे त मुंहिंजे रब खे बि पंहिंजो महबूब प्यारो आहे। पोइ जेकॾहिं तुंहिंजे महबूब जी केरु तारीफ़ करे त तुंहिंजे जिस्म जी रग रग ठरी पवंदी आहे। पोइ जेकॾहिं ख़ुदा जे महबूब जी तारीफ़ कंदे त मुंहिंजे ख़ुदा जे कुदरत वारी रहमत खे जोश न ईंदो छा? ॾाहो थी अकुल कर समझ रख थोड़ो पाण के न फिरका फिरकी खां हटी करे सच्चाई जे तरफ मुतवजे थी। हिते भी सहारो उन जो थई, कब्र में भी सहारो उन जो थई, हशर में भी सहारो ॿियो कोई सहारो कोन थई।
पंहिंजे दिल खां सच्चाई सां पुछ हितों जो सहारो ॾिस मुंहिंजा मुस्लमान भा जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा जे उम्मत में न हुजी हां त छा हीअ रूए ज़मीन तोखे निमाज़ जे लाइ मिले हां जवाब दे कान मिले हां जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा जे उम्मत में न हुजी हां त तोखे तयम्मुम जी इजाज़त हुजे हां जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में न हुजी हां त तोखे डायरेक्ट दुआ घुरण जी इजाज़त हुजे हां हे सब करम कह कया चो मुझे करीम रब कह कया हन करम वरी वरी चो कह कया हन कंहिंजे करे चो मदीने वारे जे करे कया कर्म मुझे सुणे करीम रब लेकिन कंहिंजे करे मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे करे इन करे मुझा सुहणा सागी बेस ते मोटी अचां त जेकॾहिं दुनिया वारे खे मुतवजे करण जे लाइ उन जे महबूब जो ज़िक्र करणु ज़रूरी आहे पोइ मुझे खुदा जे रहमत के पंहिंजे तरफ मुतवजे करण जे लाइ उन जे महबूब ते दुरूद दुरूद ज़रूरी आहे पोइ रुगी न चपन ऐं ज़ुबान सां न पर दिल ऐं ज़ुबान खे गॾे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले थो मदीने जो घोट हुजूर मिले तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले थी वञे थी जन्नत जी तसला चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह प्या पढ़ंदासी सुबहान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह खबर पई त दुरूद छो पढ़ंदा आहियूं पढ़ी ॾिठी दिल खे सुरूर मिलियो या न मिलियो यकीनन मिलंदो लेकिन पक समझ त दुरूद पढ़ण सां रुगी दिल खे सुरूर कोन मिलंदो आहे आका जी रज़ा कान मिलंदी आहे जन्नत इहे त मिलंदो हन पर ॿियो छा मिलंदो आहे छोटकारो दुरूद दोहारन जो आ इलाज दुरूद बीमारन जो गुनाहन जो छुटकारो भी दुरूद थई छो त मुझे महबूब मुस्तफा फरमायो मन सल्ला अलैय मर्रतन फतह अल्लाहु लहू बाबम मिनल आफिया मुझे मदीने जे ताजदार फरमायो जहीं शख्स भी जुबान मुस्तफा ते गौर त कर मन सल्ला अलैय जहीं शख्स भी मुझे महबूब इए कोन फरमायो त कहे मौलवी साहब मुझे महबूब इए कोन फरमायो त कहे आबिदो जाहिद कहे पीर साहब कहे मौलाना साहब या कहे गडह गाड़े वाले न न छो त मुझे महबूब मुस्तफा जी जात मुहसन इंसानियत मुझो मुस्तफा इंसान जात सा प्यार करण वारो पंहिंजा त पंहिंजा अल्लाह अकबर
नौजवान अमड़ गरीबा जीजल गरीबा बचड़ो उन जो समझदार थियो आ। जीजल अमड़ जे जिस्म ते पाण जेतरा कपड़ा भी बाकी कोन बचा हन। चाचो बेवफा थी करे भाव जे मरण खां पो अल्लाह तलह मेड़े वयो आ। गरीबी तंग करे चुकी आ। अमड़ के बाहर निकलण जे ला जिस्म ते कपड़ा भी बाकी कोन बचा हन। उहो मासूम बचड़ो मस समझदार थियो आ। मां के चवे थो अम्मा अम्मा जी मुझा बचड़ा इजाजत दे, चाचो हेडो दौलतमंद आ, वञा थो चाचे दे। चाचे के चवां थो कुछ भी न खपे, मुखे एतरो कर जो मुखे पांजे जीजल मां जे ला कपड़न जो वगो वठी दे। मां जीजल रोंदे रोंदे बचड़े के चवे थी बच्चा इन चाचे दे न वञजा, तोखे केड़ी खबर ते न चाचे तुझे कीअं डंगियो आ। मासूम बचड़ो आ समझे नथो, सिधो चाचे वट आयो आ। चाचा जी बच्चा आयो आ। हा चाचा आयो हां, कीअं आयो आ? बुख तंग कयो थव, हिन कम जे लायो आ। न चाचा कुछ भी न खपे, हिकड़ो कपड़न जो वगो मुखे जीजल अमड़ जे ला दे। जवाब ॾिनई खबरदार थी जीअं असांजी हिकिड़ी रवायत आ, हीअं थियो ताना मेहणा ॾियण शुरू कयई। बचड़ो रोंदो त वापस थियो, हाणे रोंदो अचे थो पियो। मदीने जे गलिन में नाहे ॿाहिरां साम्हूं को माण्हू मिली वियो। ओ रोंदड़ मासूम छो थो रोई? पंहिंजे ॾुखन जो हाल करे थो ॿुधाए। चवे थो ॻाल्हि ॿुधो, अगर इन ॾुखन खे मेटण थो चाहीं, पंहिंजा कम कोन ईंदा। हिकिड़ो जवान चवी त ॾस ॾे, जेको वेंदो आ ख़ाली कोन मोटंदो आ। वारो कर कुछ भी न खपे, जीजल अमड़ जे ला कपड़न जो वगो खपे। चवे थो पोइ देर न कर, सिधो मदीने हलियो। मदीने पहुचंदे सहाबा जे सथ में जियां तारन जे विच में चंड नुमाया हूंदो आ, इएं चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो मौजूद हूंदो। बस अर्ज़ करण जी देर आ, तुंहिंजो कम थी वेंदो। बचड़ो आ नंढड़ो आ डिॼे थो, चवे थो पहिरीं जीजल अमड़ खां त मशवरो वठी अचां। सिधो अमड़ जे कदमन में आयो। अम्मा जी बच्चा चाचे ॾे वयुसि, चाचे त रहंदो ॾुखाए मोटायो आ। ओ मुंहिंजी जीजल अम्मा हाणे इजाजत दे, बच्चा मूं तोखे झलियो हो, चाचा ॾे न वञजा। अम्मा तो त झलियो हो, पर मूंखे उम्मीद ही हिकिड़े जवान जो ॾस मिलियो आ जेको मदीने में मौजूद आ। मां चवे थी बच्चा खबरदार ईअं न कजा, उन ॾे न वञजा। अम्मा छो? दुनिया थी चवे त उन जे दर ते जेको ईंदो आ कॾहिं ख़ाली कोन वेंदो आ। मां चवे थी बच्चा इहा त तोखे दुनिया ॿुधाई आ, पर मां इहो बि ॿुधाई थी उन जे नेणन जे निगाहन जे शिकार जेको थींदो आ, दिल ॾेई अबो अब्बा सभई विसारे उते दीवानो थी वेंदो आ। तो शाहे खूबा हाय हाय ऐ जाने जाना चेहरा है उम्मुल किताब तेरा, तू शाहे खूबा तू शाहे खूबा ऐ जाने जाना चेहरा है उम्मुल किताब तेरा, न बन सका है न बन सकेगा, न बन सका है
न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा। वाह बेहद ने, बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी। अरे खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। बेहद ने, बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। ॾिसंदा आहियो जॾहिं ऊंदाही हूंदी आहे, परे खां गाॾी ईंदी आहे, गाॾी केॾी बि वॾी हुजे पर नज़र हुनजी लाइट ईंदी आहे। गाॾी नज़र, जवाब ॾियो, गाॾी नज़र न ईंदी आहे, छो त ऊंदाही रात आहे न, सिर्फ़ लाइट नज़र ईंदी आहे। पोइ अक़लमंद माण्हू उन लाइट जे बुनियाद ते अंदाज़ो लॻाईंदो आहे त गाॾी कहिड़ी थी सघे। ऊंदाहीअ में हबीबन करीमन जे अचण खां अॻु में अंधकार हुयो, ऊंदाही हुई, कंहिंखे ख़बर ई कोन हुई। को बाहि खे ख़ुदा पियो चवे, को चंड खे ख़ुदा पियो चवे, को सिज खे ख़ुदा पियो चवे, को पाणीअ खे ख़ुदा पियो चवे। सभु को पंहिंजी चइनि सिरुनि जी हा कोठड़ी ठाहियो वेठो हो। मदीने जो ताजदार आयो जंहिं दुनिया खे रंग लायो। ओ भुलियलो भुलियलो भुलियलो, छॾियो इन वाटुनि खे, मुंहिंजो ख़ुदा हिकु, मुंहिंजो ख़ुदा, ॻाल्हि ॻाल्हि मुंहिंजो ख़ुदा। सोने अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु खे जॾहिं अबू जहल अबू लहब चयो, ॾे त ख़बर अॼु तुंहिंजो यार महराज जूं ॻाल्हियूं थो करे, चवे थो इन में शका छा? चे हेड़ियूं ॻाल्हियूं, चे इहे त ॻाल्हियूं सवलियूं आहिनि। असां त उन यार जे हिकिड़े हुक्म ते उन ज़ात जो इक़रार कयो जंहिंखे ॾिसण जो तसवुर ई कोन था करे सघूं। इहे त नंढड़ी ॻाल्हि आहे, जेको आशिक़ हूंदो आहे ईअं जान फिदा कंदो आहे। अम्मा जीव बचड़ा, अम्मा ख़बर पई आहे त मदीने जो हिकिड़ो शानशाह आहे जेको वेंदो आहे ख़ाली कोन मोटंदो आहे। इजाज़त ॾे मुंहिंजी जीजल अम्मा त उन महबूब ॾे वञा। अमड़ जवाब थी ॾे, बच्चा एतिरी त तोखे ख़बर आहे, पर मूंखे वधीक ख़बर आहे इन पिरीअ जे निगाह जे साम्हूं जेको बि आयो आहे उहो सैलिंगे कोन मोटियो आहे। दिल उते छॾींदो आहे, अबो विसारींदो आहे, अम्मा विसारींदो आहे, ख़ानदान विसारे छॾींदो आहे, पंहिंजा बेॾाॾे जा मज़हब छॾे ॾींदो आहे, दीवानो बणिजी वेंदो आहे। हिकिड़ी त तूं मुंहिंजी उमीद आहे, जेकॾहिं तूं बि हलियो वञी त तुंहिंजी अमड़ कंहिंजी थींदी, ईअं न कर बचा। गुलाम नबी महेसर चयो त भलाई जंहिंजे भागन में ओहो असली न भुलबो, भलाई जंहिंजे भागन में ओहो असली न भुलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। उन्हीअ जो रूह में कंहिंसां कॾहिं भी कोन रलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। अमड़ ॿुधाए रही आहे बचड़ा न वञ, पर चवे थो अम्मा इहो नालो ॿुधण खां पोइ दिल मजबूर कयो आहे, छॾ त वञा। तोसां वाइदो थो कयां ओ मुंहिंजी अम्मा, तोसां वाइदो थो कयां, पेशगी शर्त रखंदो मांस, मां हीअं चवंदुसि हीअं चवंदुसि, अम्मा तुंहिंजो इहो ग़रीबी हाल, फाटल कपिड़ा मूंखां बर्दाश्त नथा थियनि। मुसलमान तू भी पंहिंजे अमड़ सां ईअं प्यार कर, अमड़ जे मथां दुख बर्दाश्त न कर। अमड़ दुनिया जी उहा अनमोल तोहफ़ो अथई जेका वई त वरी कोन थींदी। दोस्त थींदा, बाबे साईं ॿी शादी कई त ॿाहिरि बि थी पवंदा, मिट बि थींदा, माइट बि थींदा, सभु थींदा, अम्मा वरी कान थींदी।
उन अमड़ जो कदर कर, उन अमड़ जी इज्जत कर, उन अमड़ से प्यार कर। छो तो मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो अमड़ जै वक्त में न बचड़ो सुतो पयो होंदो आ या निंड न अचेस अमड़ न मथो कपड़ो रुगी ने बचड़े जे मथो रखंदी आ तो इं महसूस कंदो आ त रहमत जो ककर मुझे मथो अची वयो। अल्लाह ताला पंहिंजे रहमत जो इज़हार दुनिया के अमड़ जे सूरत में ॾिनो। अमड़ जो कदर कर। मां साॻी जगह ते मोटा। अम्मा इजाज़त दे, मां चे थी रोई बच्चा पारत थई मुझो कोई कोन्हे। ओ मुझी जी जलम्मा परवाह न कर, नढड़ो आया पर वायदो थो कया इए कोन थींदो। सिधो मुझे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में आयो आ। होॾा चोॾींहं जो चंड पंहिंजे आबो ताब सां पंहिंजे सितारनि जे विच में वेठो आ। अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थी रहियो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इते बिहारे जे कॾहिं चवी त मां क़ुरान करीम जी तिलावत करे तोखे ॾियां। ओ मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरबार ते वञण इहो तुंहिंजे असांजे वस जी ॻाल्हि कोन्हे का। मुंहिंजे करीम रब जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम जे अंदरि हुकुम ॾेई फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम। कपड़ो जॾहिं न मेरो थींदो आहे तॾहिं धोबीअ जो ॾस ॾिबो आहे। कपड़ो जॾहिं मेरो थींदो आहे धोबीअ जो ॾस पोइ मिलंदो आहे। मुंहिंजो करीम रब ॾस ॾेई रहियो आहे। केरु मुंहिंजो बख़्शींदड़ केरु आहे, मालिक केरु आहे, ख़ालिक केरु आहे, जिंदगी मौत जो पैदा कंदड़ केरु आहे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ख़ालिक केरु आहे। आलिमुल ग़ैब मुझे महबूब मुस्तफ़ा के ग़ैब जो इल्म ॾियण वारो केरु आहे। ख़ातमुन नबिय्यीन वल मुरसलीन बनाइण वारो केरु आहे। इमामुल अंबिया बनाइण वारो केरु आहे। उहो ई मुंहिंजो ख़ुदा। उहो ई करीम रब क़ुरान करीम में फरमाए रहियो आहे जॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्स जे मथां गुनाहनि जा अंबार करे छॾियो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम। जॾहिं गुनाहनि जा अंबार थी वञनि गुनाहनि जा अंबार जाऊ कदिल बर तुंहिंजे दर ते अचनि। ग़ुलामन अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तुंहिंजी ज़ात काइनात जो नबी ख़ुदा काइनात जो ख़ालिक मालिक 1.5 लख रुपया सभिनी वटि त कोन हूंदो। उहे मदीने कीअं ईंदा? उहे मदीने ॻाल्हि ॻाल्हि उहे मदीने जेके सुबुह कमाए शाम कमाइनि शाम कमाए सुबुह खाइनि उहे मदीने कीअं ईंदा? छा पोइ ख़ुदा उन्हनि जो कोन्हे छा? मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो उन्हनि जो बि आहे। मुझो महबूब मुस्तफ़ा उहो रहमत लिल आलमीन थे। मुझा सोहना जॾहिं मुझे हबीब ने उमरो फरमायो उमिरे जो हुकुम थियो जेके कुराड़ा हुया जेके ज़ईफ़ुल उम्र हुया मक्के मदीने जे दरमियान में 300-400 किलोमीटर जो फासिलो आ। रोई अची अर्ज़ कयो या रसूल अल्लाह रोड कोन हुया रस्ता कोन हुया हेलीकॉप्टर कोन हुया हवाई जहाज कोन हुया बसूं कोन हुयूं सवारियूं जानवरनि जूं। या रसूल अल्लाह कीअं मक्के पहुचऊं तवाफ़े काबा ते कीअं कयूं? हाणे त असां उमिरि 80 साल में त मस ईमान आंदो आ। कंहिं चयो मां 60 साल में आंदो आ। या रसूल अल्लाह जवान त हलिया उमरो करे आया असां काॾे वञूं? मुंहिंजा महबूब तूं त असांजो बि नबी आ ख़ुदा त असांजो बि आहे ईमान त असां बि आंदो। या रसूल अल्लाह सफ़ा मरवा ते कीअं पहुचऊं तवाफ़े काबा ते कीअं पहुचऊं? महबूब असां जे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो जॾहिं मां रहमत लिल आलमीन तव्हां जे लाइ बि आहियां त पोइ फ़िक्र करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? दिलबर जे फिक्र जी जरूरत नाहे त पोइ भला दिल ते का थध त विझो। मुझे हबीब फरमायो देर न कजो छंछर जो ॾींहुं हुजे मस्जिद नबवी में फजर जी नमाज पढ़ी प्यादा निकिरी मस्जिद क़ुबा में नफिल पढ़ो उमिरे जो सवाब आहे या कोन आहे? कंहिं फरमायो चो मुझे मदीने जे
टिकट उहो ॾींदो आहे जेको मालिक हूंदो आहे। ख़ालिक मुंहिंजो ख़ुदा है, मालिक मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा है। अज़ीज़ाने मन हेॾा मुंहिंजो करीम रब हुकुम फरमाए रहियो आहे, जॾहिं गुनाहनि जा अंबार थी वञनि त मुंहिंजा महबूब